सिंध हाई कोर्ट मेडिकल जी ॿीहर टेस्ट वठण वारो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो आहे। अदालत ॿीहर टेस्ट वठण ख़िलाफ़ आयल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध जे समूरनि कॉलेजिस में दाख़िला लाइ टेस्टूं ॿीहर वरितियूं वञनि। हाई कोर्ट जो हुकुम ॿीहर टेस्ट वठण जे हक़ में एडवोकेट सोहेल मेमण, इक़बाल शर, सज्जाद चांदियो ऐं ॿिया वकील पेश थिया। सिंध हाई कोर्ट मेडिकल जे ॿीहर टेस्ट वठण वारो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद। जी बिल्कुल, कराची सिंध हाई कोर्ट में जस्टिस अकील अहमद अब्बासी की बिन रुकनी अदालत में हैंडीकैप टेस्ट ॿीहर कराइण खिलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। जस्टिस अकील अहमद अब्बासी बिन रुकनी अदालत अॼु फ़ैसिलो ॿुधाए छॾियो ऐं चयो त टेस्ट ॿीहर वठण वारे फ़ैसिले खे नथा रोकाए सघूं। मुख़ालिफ़ वकील जो पिणु इहो चवणु हुयो त इंक्वायरी ऐं सॼो प्रोसेस करण खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त ॿीहर टेस्ट वरिती वञे, उन करे टेस्ट खे न रोकायो वञे। अदालत में ॿीहर टेस्ट वठण खिलाफ़ दरख़्वास्त ते चयो वियो त टेस्ट कैंसिल नथा कराए सघूं। 40,000 माण्हुनि हिसो वरितो आहे, सभु तयार आहिनि ॿीहर टेस्ट ॾियण लाइ, उन करे ॿीहर टेस्ट जे प्रोसेस खे नथा रोकाए सघूं, इहो अदालत जो चवणु हुयो। ऐं शागिर्दनि पारां दरख़्वास्त गुज़ार वकील शहाब थरकी अदालत में चयो त अगर ॿीहर टेस्ट वठणो ई आहे त तव्हां उम्मीदवार शागिर्दनि खे 2 महीना टेस्ट जो टाइम वधाए ॾियो। तंहिं ते जस्टिस अकील अहमद अब्बासी चयो त टेस्ट जी तारीख़ अॻिते करण लाइ तव्हां दरख़्वास्त ॾियो ते उहो कयो वेंदो। जी ठीक है, मुझे मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।